आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। नाज़रीन, मदई जी वेझो मिर्ज़ापुर बस स्टॉप ते जतोई बिरादरी पारां गाय जा पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कंदे धाणू हणी रोड ब्लॉक करे छॾियो। मुज़ाहिरीन जो चवणु हुयो त 17 साला नौजवान इनाम जतोई कंहिं कम सां गे वॾा केर वियल हुयो। जितां हू वापसि मोटरसाइकिल ते ॻोठ अची रहियो हुयो त गाय जा पुलिस मोबाइल मथां चाढ़े उनखे मारे फिटो करे हलिया विया आहिनि। जंहिं ज़ुल्म ऐं ज़्यादतीअ ख़िलाफ़ डंडा खणी जदोई बिरादरी एहतजाज करे रही आहे। वधीक हिननि सचाई न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त छा मसइलो आहे? भाऊ तव्हां केरु आहियो? तव्हां छा मसइलो? जतोई आया आहियो ज़िलो शिकारपुर जा, तालुको वड़ी यासीन। जे इन पुलिस सतार गाय जन वारे अॻ में इन ई माण्हूअ खां 50,000 वठी चयईं त मां तोखे हाफ फ्राई कंदुमि या फुल फ्राई कंदुमि इनाम लाइ जतोईअ खे। जंहिं हुन पंहिंजा ज़ेवर औरत पंहिंजे नंगनि जा खपाए हुन पुलिस जी पेट भरियो। उन ई माण्हूअ खे वरी चालान करे हुनखे जेल ते पुॼायो वियो। वरी उहो 2 महीननि खां 3 महीननि खां आज़ादु थी घर पुॻो। अॼु शहर खां मोटियो पियो अचे। उहो ई सतार ऐं उहे मुंशी ऐं मिठाणी साहिबु जंहिंजे मथां पुलिस मोबाइल मथां चाढ़े वियो। मूंखे हिन महिल उन नाले यादि न आहे, बाक़ी जेको एस जो आहे सतार आहे, उन मथां मोबाइल चाढ़े विया आहिनि। जेको 2 कलाक पाणीअ निटण उस में पियो आहे, जंहिंजा आंडा ऐं दिमाग़ जो नसूं फाटी पियूं आहिनि, जेको हिन महिल ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे। अच्छा, उहो हिन वक़्तु किथे आहे? उहो हिन महिल जेको साईं हितां डिस्चार्ज अस्पताल खणाया विया आहिनि मदई साईं। अच्छा, हाणे हिन वक़्तु तव्हांजो छा मुतालबो? असांजो मुतालबो इहो आहे हुकूमत गवर्नमेंट CM साहिब खे त हिननि पुलिस वारनि खे हटायो वञे ऐं हिननि जे मथां केस दाख़िल कयो वञे। ऐं धाड़ेल आहे इलाही बख़्श जतोई सखर जो, जंहिंखां असांखे मुतालबा मञराए थो पियो। हू पाण मुख़बर आहे, पुलिस हुनखे 2 दफ़ा 3 दफ़ा हाफ फ्राई करे चुको आहे। हू अॼु बि अपाहिज आहे जंग खां। इलाही बख़्श जतोई आहे, जेको मदई जी थाणे वारो SHO आयो आहे, जेको असांजा हिते मुतालबा उन खां त मञराए जेको धाड़ेल आहे। छो भला हिते पुलिस हुकूमत मरी वई आहे, या हितां जा को मिनिस्टर मरी विया आहिनि उन्हनि खां मुतालबा नथा मञराइनि, या हितां जा के नुमाइंदा मरी विया आहिनि, या हितां का सरदार मरी विया आहिनि जेके असांजे हिते नथा अचनि पिया। जेको 2-3 कलाकनि खां ऐं अमरोड जी पुलिस अची हिते मथां फायरिंग कई आहे, हवाई फायरिंग आहे, जंहिंखे माना राकात विझी माण्हू खे भॼाइण जी कोशिशि कई पई। मुंहिंजो भाउ कंथरी वियो आहे बोतलां वठण। महिमाननि खां महिमान आहिनि, बोतलां वठी मोटियो पियो अचे। मुंहिंजे खे एसी टंड धकु हयूं, गाॾी मथां चाढ़ियूं विया अथसि। ईअं सफ़ा पूरो कयूं आहिनि विया आहिनि। मुंहिंजो आंडा बेगुनाह मुंहिंजो मार, मुंहिंजो न चोर न मुंहिंजो ॼार, हिलाली गाॾी नंढो छोकिरो अञा नई ॾाढी मुछ फुटी 17 सालनि जो आहे। मुंहिंजो बेगुनाह भाउ मारियो अथऊं, मुंहिंजो पुलिस मारियो आहे। स्कूटर अथऊं, बोतल वठण पियो वञी शहर मां छोकिरे खे मारियूं हलिया विया। छो भला हुकूमत असांजो हंधु टपड़ घर घाट चैनियूं काथियूं मथां आहिनि। अचा रोड सां वञी पियो शहर सौदो वठण। ईअं त मुनाफ़िक़ न थींदो आहे, ज़ुल्म बि न थींदो आहे। हर घटि ना कजो ना कोठा ते मारे छोकिरो इहो बोतल वठण में उते केरी मारियूं विया असांखे। अच्छा ये शहर ईंदा बि ॿारनि खे ॿधु, शहर ईंदा बि नंढनि वॾनि खे ॿधु, गाॾियुनि सुधागार हर मसइला ना नाज़ुल हणो असां ते, हणो असां ते अहिड़ो ज़ुल्म। नाज़रीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त YouTube, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAR स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।